अस्सलाम वालेकुम नाज़रीन, जीवन न्यूज़ सां गॾु मां आहियां अमरीन ख़ान। ख़बर शामिल कयूं था सांगढ़ मां, जिते अॻूणे MPA ऐं पीपल्स पार्टी अॻुवाण राणा अब्दुल सत्तार राजपूत राणा हाउस में प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे। तफ़सील लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे जान मोहम्मद अबड़ो। जी जान मोहम्मद, तफ़सील खां आगाह कंदा। जी अव्हांखे ॿुधाईंदो हलां त अॻूणो MP ऐं PP अॻुवान राणा हाजी अब्दुल सत्तार राजपूत राणा हाउस ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त इमरान खान हिन वक़्तु ज़हनी मरीज़ थी चुको आहे, जंहिंजो सबूत मेजर फैसल नसीर समेत पाक फ़ौज ख़िलाफ़ हलायल संदसि मुहिम आहे। असां इमरान खान जे उन मुहिम जी मज़म्मत कयूं था ऐं इमरान खान सियासी मुफ़ादनि लाइ मुल्की सलामती जे इदारनि जे शाख खे दाव ते लॻाए रहियो आहे। PP अॻुवान राणा अब्दुल सत्तार राजपूत चयो त पाक फ़ौज हिन वक़्तु मुल्क जी सलामती लाइ पंहिंजो शानदार किरदारु निभाए रही आहे ऐं PTI क़यादत पंहिंजे सियासी ऐं इक़्तिदार मुफ़ादनि लाइ कूड़ो बयानू ठाहे पाक फ़ौज जहिड़े इदारे खे ब्लैकमेल करे पियो, जेको अमल हिकु अफ़सोस जोॻो आहे। राणा अब्दुल सत्तार राजपूत चयो त PP सदाईं मुल्की इदारनि जे तहफ़ुज़ लाइ कमु कयो आहे ऐं PP बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं आसिफ अली ज़रदारी जे क़यादत में अॼु बि मुल्की इदारनि ऐं अवाम जे मुफ़ादनि लाइ पंहिंजो सियासी किरदारु अदा करे रही आहे। छो जो PP हिकु जमहूरियत जो नालो आहे। हिन चयो त इमरान खान जे हलंदड़ एहतजाज मुल्क जे पहिरें बहितरी या अवामी मुफ़ादनि लाइ न पर पंहिंजे ज़ाती मुफ़ादनि लाइ आहे ऐं हाणे जल्द इमरान खान जो सियासी खेल ख़तमु थियण वारो आहे। जी वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो जीवन न्यूज़।